नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लंडन में ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया में केतिरनि ई हंधनि ते हिन वक्त इज़हार जी आज़ादी न आहे। अहिड़े क़िस्म जूं केतिरियूं ई पाबंदियूं जिन जी हिकु मिसाल वारियल कश्मीर, शाम, उत्तर कोरिया ऐं ॿियनि मुल्कनि में ॾिसी सघिजे थी। पर हाणे हिननि मुल्कनि पंहिंजूं ख़बरूं ऐं प्रोपेगेंडा जे लाइ सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म खे बि इस्तेमालु करणु शुरू करे छॾियो आहे। इन हवाले सां शफ़ाफ़ियत खे बरक़रार रखण जे लाइ फेसबुक हुकूमती असर हेठि ख़बर ऐं पोस्ट बुनियादनि ते पंहिंजे तरफ़ खां लेबल या अंडा एतमान लॻाए कमु शुरू करे ॾिनो आहे। सॼी दुनिया में हिन वक़्तु हुकूमती पंहिंजे मनपसंद ख़बरनि जी तारीफ़ चाहिनि थियूं। इन जे लाइ हू हर वसीलो इस्तेमालु कंदा आहिनि। फेसबुक जी ख़्वाहिश आहे त हिन ख़बरनि ते बहस करण या शेयर करण खां अॻु हू पाण फेसबुक जो आगाही नोट पढ़ी वञे, जीअं फेसबुक सार्फ़िन इन पोस्ट या ख़बर जी नोयत खे सम्झी सघनि। फेसबुक पंहिंजे हिकु बयान में चयो त असां ख़बर पोस्ट कंदड़ पब्लिश बाबति वधीक शिफ़ाफ़त ॾियणु चाहियूं था, छो त केतिरनि मीडिया जे इदारनि या कंहिं हुकूमतनि जो दबाव हूंदो या पोइ उहो इदारो सिधो सो सरकारी कंट्रोल में हूंदो। माण्हुनि जो हक़ आहे त खेनि ॼाण ॾिनी वञे। हिन हवाले सां सुफ़े जी ॼाण पनो इन्फो वारे हिसे में पंहिंजी लेबल या नोट जो इज़ाफ़ो कंदासीं। अहिड़े तरह हू माण्हू कंहिं वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।